असां रांद रत जी रचाए बि ॼाणूं, विसायल धुएं के दुखाए बि ॼाणूं, हुजनि गोलियूं साम्हूं छॾियूं सीना खोले, मिर्ज़ा कुर्ब अहिड़ा कमाए बि ॼाणूं। सभ खां पहिरीं ताऊं अली सुमरो, साईं इकबाल अगीम ऐं उन्हनि जी जेका बि समूरी टीम आहे जेका चूंडिजी आई आहे, उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां मुबारकबाद पेश करियां थो त हू उस्तादनि जा नुमाइंदा चूंडिजी आया आहिनि ऐं उस्तादनि जी ख़िदमत कंदा रहंदा। हाणे अचूं हिन कासिमाबाद ते, त कासिमाबाद जा उस्ताद जॾहिं कासिमाबाद सब डिवीज़न ठही हुई त मुंहिंजे साथ जा साथी उहे हिते मूंसां गॾु मौजूदु आहिनि। साईं अली अहमद जतोई, साईं इकबाल जतोई, साईं अमीर जतोई, साईं ज़ुल्फ़कार शाह हूंदो। पहिरीं टीम इहा जुड़ी हुई जेका कासिमाबाद जी जेको आहे पेट्रोल जी टीम जुड़ी हुई ऐं तमामु मुनज़िम ऐं मज़बूत टीम हुई ऐं उन्हनि कासिमाबाद जे लाइ तमामु सुठो कमु कयो। ऐं साईं इकबाल सुमरो साहिब जी हींअर पंहिंजे विच में कोन्हे पर मौजूदु हो। उन टाइम बि काफ़ी असांखे ॻाल्हियुनि में जॾहिं दुश्वारियूं हूंदियूं हुयूं त पीपल्स पार्टी जो अॻुवाण हो हिते जो, ऐं उन्हनि तमामु घणी जेको आहे असांजियूं काफ़ी ॻाल्हियुनि में मददूं कयूं, छो जो उन टाइम नई नई जुडिशनल ठही हुई त कुझु स्कूल कटिया पे, कुझु स्कूल प्लस थिया पे, जो मजबूरन असांखे ऑफिस बि न पे मिली थो। वञी बैराज कॉलोनी में असां उन में GR कॉलोनी में असां ऑफिस वरिती हुई, 97 जनवरी स्टार्ट थियो हो। त इहे कंडीशन हुयूं। हिननि दोस्तनि खे जेके चूंडिजी आया आहिनि, इन्हनि खे आउं हिकिड़ी शइ वाज़े करणु चाहियां थो, ऐं जेके कासिमाबाद जा दोस्त असांजा हिते मौजूदु बि आहिनि ऐं सियासी समाजी मीडिया जे ज़रिए, सोशल मीडिया जे ज़रिए बि हीउ असांजो आवाज़ु समूरी सिंध में वेंदो। असांजूं भेणूं वेठियूं आहिनि, हू बि असल में असां पंहिंजे घर जी जॾहिं रजिस्ट्री कराईंदा आहियूं या कॾहिं असांजो स्कूल बि आहे त कंहिं सरकारी इदारे में रजिस्टर्ड थियलु हूंदो। हिन टाइम बि पेटेल में ॿधल आहिनि। ही चवंदा आहिनि न त घर में बि थांव हूंदा आहिनि, उहे बि ठड़कंदा आहिनि पाण में। मूंसां सीनियर असांजो साथी आहे साईं अकबर बि वेठो आहे, ही पुराणा माण्हू, पर हमेशह ही इक़्तिदार जी जंग ऐं कराची में कुझु अहिड़ा हिसाब किताब आहिनि, उन्हनि जी जंग आहे। उन जे करे केर बि पंहिंजी वॉलंटियरली क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयार ई कोन्हे। तकासी वॉलंटियरली क़ुर्बानी ॾेई साईं ज़मीर आले पुटो असां गॾु इलेक्शन ते विड़ियासीं, पर जॾहिं असां पाण में ॾिसो न, चए भाई तूं सदर थी या आउं ज़िले जो सदर थियां, असां पाण में ॿई उथी बीठासीं त जेको फ़ैसिलो जेको दोस्त करे त इहा जॾहिं असां में हिक ॿिए में पाण में रखंदासीं क़ुर्बानीनि जा जज़्बा, त पोइ तनज़ीम हिकु थी सघे थी। पर जेकॾहिं हर कोई इहा ज़िद करे बीठो हुजे त न तनज़ीम जो अॻुवाण आउं हुजां, इहे बाबू मुंहिंजे हथ में हुजनि, मिनिस्टर सां ॻाल्हाइणु आउं वञा, सेक्रेटरी सां ॻाल्हाइणु आउं वञा, त आउं वारा असांखे इहो ॿुधाइनि त अॼु ताईं तव्हां प्राइमरी उस्तादनि जे लाइ आंदो छा आहे। तव्हां जॾहिं न थिया आहियो तॾहिं खां वठी तव्हां त कोटा विञाए छॾी। हू प्राइमरी उस्ताद खे जेका कोटा मिलंदी हुई उहा कोटा तव्हां विञाए छॾी। तव्हांजे अचण खां पोइ त हब पॉलिसी आई आहे, तव्हांजे अचण खां पोइ क्लस्टर पॉलिसियूं आयूं आहिनि, तव्हांजे अचण खां पोइ बायोमेट्रिक आई आहे, तव्हांजे अचण खां पोइ असां ते सख़्तियूं थियूं आहिनि। अॼु असांजो उस्ताद बायोमेट्रिक वारे खां थो डिॼे, बिल कराइण जे लाइ जेको ऑफिसुनि जे ॿाहिरि बीठो आहे। यूनियन एसोसिएशन इन जो मक़सदु छा आहे? फ़िलहाल बहबूद सचाई नेकनियती पंहिंजे उस्ताद जे लाइ क़ुर्बानी ॾेई हुननि ऑफिसरनि सां अखियुनि में अखियूं मिलाए हुननि उस्तादनि खे सहूलियतूं फ़राहम करे। अॼु असांजे स्कूलनि जूं हालतूं छा आहिनि? असांजा स्कूल तबाह कुन हालत आहिनि। असां वटि कुझु कोन्हनि, असां वटि टेबलूं कोन्हनि, असां वटि हिन स्कूल में एतिरो वॾो हाल कोन्हे जो 100 माण्हू असीं गॾु विहारे को प्रोग्राम करे सघूं, ॿारनि जी का एक्स्ट्रा एक्टिविटीज़ कराए सघूं। असल में फोकस इन्हनि शयुनि खे करिणो आहे। पर इहे कई सेमिनार थींदा आहिनि कराची में, उते इहे सभु ॻाल्हियूं असीं रखंदा आहियूं। त ख़ुदा तव्हां प्राइमरी स्टेज खे सम्झण जी पहिरीं कोशिशि करियो। हीअ आहे उहा पहिरीं सिर, जेका पहिरीं सिर जी जेकॾहिं तव्हां पाण कची रखंदो त पोइ मथे लेवल जा जेके बि तव्हांजो स्ट्रक्चर हूंदो उहो लुॾंदो रहंदो। उनखे केॾी महिल बि ख़तरो आहे। तव्हां असांजे प्राइमरी उस्तादनि सां जेका वैसाघाती करियो था ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां प्राइमरी उस्ताद खे कंहिंजे अंडर में था आणणु चाहियो, टीओस आहिनि न, पुराणो निज़ाम इन खां सुठो, साईं सुपरवाइज़री निज़ाम तमामु बहितरीनु हो। उनखे 10 स्कूल हूंदा हुआ,
वही सुपरविजन कंदो, हर उस्ताद के सुञाणींदो, इम्तिहान थींदो, इम्तिहान में हर ॿार खे टेबल ते घुरायो वेंदो। जॾहिं खां तव्हां पेपर सिस्टम करे छॾियो, हाणे सम्झ में ई नथो अचे त इहो पेपर लिखी कंहिं ॾिनो आहे, कहिड़ी तव्हांजी मॉनिटरिंग आहे? का मॉनिटरिंग न आहे। बायोमेट्रिक में हलो उस्ताद अंगूठो हणी हाज़िर त थी वियो, पर तव्हांखे अंगूठो ॾेखारे वरी घर में वियो त छा कंदो? सच्चाई सां तव्हां जेकॾहिं का मॉनिटरिंग करणु चाहियो त तव्हां सुपरवाइज़री निज़ाम खे वापसि